उस्ताद के पुलिस घरां खणी क़त्ल कई 3 ॾींहंनि खां वठी इन्हनि वारसनि जो ऐं उस्तादनि जो यको मुसलसिल धरणो हलियो पिए पर एॾी बेहसी जो एॾो हिकिड़ो सूबेदार मज़बूत आहे जेको अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। उन हवाले तां गस्ट आहियो, तव्हां मर्कज़ी सदर आहियो, तव्हांजो लाइ अमल कहिड़ो हूंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियां त साईं अब्दुल अज़ीज़ जखरे जे ॿाहिरि आहिनि, उनजे ख़ानदान उन सां ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि ऐं तमामु हिकिड़ी ज़ालमाना क़दम आहे जंहिंजी मज़मत केतिरी की हिकिड़ी लिमिट ई कोन्हे। ईअं चवंदे स्ट्रांगली कंडेम इहे थोरा लफ़्ज़ सिंध गवर्नमेंट खां मुकलब मुतालबो कयो, अॼु बि रिपीट थो कयां, स्पेशली चीफ मिनिस्टर सिंध, IG सिंध ऐं होम मिनिस्टर, त उन्हनि खे SHO ऐं प्लस जेके बि हुन सां FIR नॉमिनेट पुलिस जा अहलकार आहिनि उन्हनि खे उन कानून जे उन सर्कल मां आंदो वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि ते मां त चवां थो त अञा बि FIR जा मुकलम त कोन ॾिठा आहिनि, पर जेतिरा वधीक एक्ट सख़्तु हुजनि उहे लॻाया वञनि त हिकिड़े टीचर, हिकिड़े ग़रीब मिस्किन माण्हू सोसाइटी जे माण्हू सां अहिड़ो न थियणु खपे, पर जेको हिन सोसाइटी खे ठाहिण वारो माण्हू टीचर पढ़ी लिखी फैमिली ऐं इन्वेस्टिगेशन लाइ घुराए उनखे एॾो बेमाना तशदद करे क़त्ल कयो वञे। मां सम्झां थो पूरी सिंध, पूरे पाकिस्तान उनजो मैसेज सॼी दुनिया में तमामु नेगेटिव आहे ऐं यकीनन मां वरी बि जस थो ॾियां साईं अज़ीज़ जखरे जे ॿाहिरि आहिनि उनजी फैमिली मेंबरनि खे जिन 18 कलाक रोड बंदि कयो, जंहिंमें गस्टा जी टीम में शामिल हुई ऐं हिकिड़ा जेंटलमैन पॉलिटिकल माण्हू अश्योरेंस ॾियारी आहे फिरियादी तौर ते त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मां बि इहो ई मुतालबो थो कयां त उन्हनि चङनि माण्हुनि जी अश्योरेंस ते उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार करे ऐं कानून जे कटड़े में आंदो वञे ऐं मां पर्सनली मंडे ते चीफ सेक्रेटरी सिंध वटि वेंदुसि, उन सां मिलंदुसि ऐं असां कोशिशि कंदासीं त कानून त न खणूं, पर मां वरी बि फिरियादी धुर जे हर अमल में हिननि सां गॾु आहियां। पूरी तंज़ीम गॾु आहे, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस गॾु आहे, जीअं साईं जखरे जा ॿाहिरि असां लाइ जेको हुकुम कंदा असां उन्हनि सां घड़ी गॾु हूंदासीं। अगरि सर इन्हनि जी यकीनदारीअ ते इन ते अमल नथो थिए पोइ गस्टा जो कहिड़ो लाइ अमल हूंदो? ॾिसो, हाली त जेको धरनो ख़तमु थियो आहे कंहिं चङनि माण्हुनि जी यकीन ध्यानु थिए, फ़िलहाल असां उन्हनि जो वेट कंदासीं। जेकॾहिं को रिज़ल्ट नथो अचे त पोइ हूअं ई बि ताज़ो ई मुंहिंजी तहरीक हली आहे सॼी सिंध में, गवर्नमेंट खे गस्टा सां गॾु मां सी बि शामिल आहे ऐं पोइ सी जो वेट ॾेखारींदासीं। असां चाहियूं था त टीचर मुलाज़िम कानून त न खणो, पर जे मजबूर थी वियो त पोइ लाइ अमल ॾेई सघूं।